याद करे सघनि था जेकी तहरीकुनि में आहिनि उन्हनि बाक़ाइदे असांजे शाइरनि जा शेर यादि कया आहिनि। अकबर असीं छो न तव्हांजे किताबनि जे बारे में ॻाल्हियूं करियूं। तव्हांजा 3 किताब आहिनि, रमू पेठी, बतियुनि वारी नानी ऐं ख़ैरो हजम। ही 3 किताब आहिनि जिन मां तव्हांखे 2 किताबनि ते ख़ासि करे बतियुनि वारी नानीअ ते ऐं रमू पेटीअ ते अवॉर्ड मिलिया आहिनि, एज़ाज़ मिलिया आहिनि। त असीं इहो ॿुधणु चाहींदासीं तव्हां खां त इहे सभु जेके कहाणियूं तव्हां लिखियूं आहिनि कहिड़े माहौल में कीअं ॿार थी इहो तव्हां लिखियूं आहिनि कहाणियूं? पहिरीं त जेका रमू पेटी किताब आहे मुंहिंजो उहो छपियो, इन खां अॻु में मूं पंहिंजो पाण खे ज़ाहिर करण लाइ पहिरीं लिखियो। ज़ाहिर हर माण्हू जी ख़्वाहिश हूंदी आहे त मां लिखां ऐं केरु ॿुधे मूंखे। ऐं जॾहिं मां गुलफुल में अथनि अदबी बोर्ड में जॾहिं मूंखे सर्विस मिली तॾहिं मोहतरम मनोहर हाला एडिटर गुलफुल हूंदो ऐं उन कहाणी मुंहिंजी छपियूं। जॾहिं हुनखे ॿी का कहाणी न मिलंदी त मूंखे चवंदो हो त का कहाणी लिखी ॾे त छपियो। ऐं जॾहिं मां कहाणी लिखी ॾींदुसि ऐं गुलफुल में छपींदो हो ऐं ॿारनि हुनखे पसंदि बि कयो। ऐं कुझु दोस्तनि मूंखे ईअं चयो रुॻो तूं ॿारनि लाइ थो लिखी जा, तॾहिं मूंखे रांदो शौक़ु थियो त मां ॿारनि लाइ लिखां। ऐं ईअं रमू पेटी किताब ते एतिरो मशहूरु थियो ख़ुदि ॿार किन छोकिरनि खे चवणु लॻा रमू पेटी कलम स्लेट। ऐं इन मूंखे पाण में रांदो ख़ुशी थी। बाक़ी रही ॻाल्हि बचन वारी नानी किताब आहे मुंहिंजी पंहिंजी ज़िंदगी ते लिखियलु आहे। जॾहिं मां ॼाओ हुउसि तॾहिं असांजो पीउ वफ़ात करे वियो ऐं असांजी नानी जंहिं पुरियो करे ऐं मूंखे पाले ऐं वॾो कयो। ऐं हिन हिसे ते जेको कुझु आहियो मां सो पंहिंजी नानी जे हवाले सां आहियां। ऐं मां मूंखे इन ते फ़ख़ुरु आहे त मूंखे हुन पुरियो करे पालियो। ऐं मां उन ॻाल्हि खे वाज़े करणु पियो चाहियो त जेका असां वटि बि अहिड़ियूं नानियूं आहिनि, असां वटि बि पुरियत औरतूं आहिनि जेकी महिनत करे जेका पंहिंजे बचनि खे पालनि थियूं पियूं। ऐं इन हवाले सां मूं किताब लिखियो ऐं जेका दोस्तनि इनखे पसंदि कयो या ॿारनि जेको पसंदि कयो त इहे 2 किताब रमू पेटी बचन वारी नानी हींअर जेका असां स्टारनि तबक़नि हथो खपी आहे। अकबर असीं सलाम था करियूं तव्हांजी नानीअ खे जंहिं असांखे अकबर जसकानी जहिड़ो लेखक पैदा करे ॾिनो ऐं ॿारनि अदब में ख़ासि करे कहाणीअ नसर में हिकिड़े असांखे अकबर जसकानी जी तलाश हुई ऐं उहो असांखे तव्हांजे नाले मिली वियो। बतियुनि वारी नानी जीअं अव्हां असांखे ॿुधायो त अव्हांजी पंहिंजी कहाणी पंहिंजे माहौल जी पंहिंजी नानीअ जी कहाणी आहे। ऐं असां वटि वॾा अदीब असांखे चवंदा आहिनि त जेकॾहिं ॿाराणे अदब लिखण जे लाइ वॾो लेखक पंहिंजो नंढपण जी यादगिरियूं लिखे त शायदि अदब में इहा खोट जेका असां भरजंदी हले। त असां अव्हांखे आफ़रीन बि ॾियूं था ऐं ॾाढो मुनासिबु मौक़ो त असीं जेकॾहिं अव्हांजे हिन बतियुनि वारी नानी जेको तव्हांजो एॾो शाहकार नॉवलिट आहे त उन मां कुझु सिटूं असीं अव्हांजे वातां ॿुधूं। मुख़्तलिफ़ जेको सिटो सॼो अक्स कयो आहे। पहिरां ॿारो जॾहिं मां नंढड़ो हूंदो हुउसि तॾहिं नानी सां गॾिजी शहर वेंदो हुउसि। नानी जे कुल्हे ते ॾाकण हूंदी हुई ऐं हथ में घासलेट जी बाटली। नानी ॾाकण भित ते रखी मथे चढ़ी वेंदी हुई। शमादान मां बती कढी हेठि लही ईंदी हुई। उन बती में घासलेट विझी उहा शमादान में रखी उनखे ॿारे पोइ हेठि लही ईंदी हुई। ऐं इहे सॼे शहर जा शमादान रोशन थींदा हुआ ऐं रस्ता झरकण लॻंदा हुआ। रस्ते ते हलंदे हलंदे मां कंहिं वक़्तु मज़ाक में ॾाकण खे लोॾाईंदो हुउसि त नानी चवंदी हुई अबा किरी पवंदे पोइ केरु खाराईंदो तव्हांखे। ऐं मां यकदमि ॾाकण मां हथु कढी छॾींदो हुउसि। पोइ ईअं नानी हर शमादान खे ॿारींदी वेंदी हुई ऐं मां पुठियां पुठियां हलंदो वठंदो हुउसि। नानी मूंखे शइ बि वठी ॾींदी हुई जेकी मां खाईंदो रहंदो हुउसि। ॿारो शहर जो बचो बचो नानी खे सुञाणंदो हो ऐं सभु ॿार हुनखे प्यार में सॾींदा हुआ बचन वारी नानी। अकबर अव्हां पंहिंजी शाहकार नॉवल मां असांखे हिकिड़ो पैराग्राफ ॿुधायो ऐं असीं त उमेद रखंदासीं त अव्हां ॿारनि जे लाइ वधि में वधि लिखो, वधि में वधि नालो रोशन करियो। तव्हांजे भरिसां असांजो नौजवान ऐं सभ खां मक़बूल ॿारनि में शाइर आहे अदल सुमरो। अदल सुमरे लाइ मां जीअं चयो त ॼण ॼाऊ ई इन जो जनम ई ॿाराणे अदब जे लाइ थियो आहे। सिंध जा ॿार ख़ुशनसीब आहिनि जिन खे अदल सुमरे जहिड़ो शाइर मिलियो आहे। अदल जे लाइ मुंहिंजी दिलि बि चए थी त मां हिकिड़ी सिट ॻाल्हाए छॾियां त उन जा नज़्म बिल्कुलु ईअं जीअं रोंदड़ ॿार जे हथ में रंगीन पेंसिलुनि जो बंडल ॾेई छॾिजे ऐं ख़ुशि थी वञे त सिंध जे ॿारनि जे लाइ अदल जा नज़्म ऐं शाइरी ईअं ई आहे। अदल ॿाराणी शाइरी छा भला तव्हांखे का वरसे में मिली आहे? न वरसे में त कान मिली आहे। बहरहाल शुरूआत जेका आहे शुरू में जॾहिं मां लिखे थो त जेके काफ़ी शयूं मूं ॿारनि जे अदब जे हवाले सां लिखियूं या जेके छपियूं त गुलनि जहिड़ा ॿार या गुल फुल में त अॻिते हली जॾहिं वरी अभ्यास थियो ऐं ख़बर पई त ॿारनि अदब जी तमामु घणी खोट आहे असांजे अदब में। त इन ॻाल्हि खे नज़र में रखी करे ऐं मूं इन जज़्बे खे रखी करे मां लिखियो। तव्हांजे जज़्बे खे बि जस आहे जो तव्हां एतिरनि पुठियनि
10-15 सालनि में सिंधी लेखकनि में हिक जहिड़नि में 6 किताब आहे जेको तइदाद सभिनी खां वधीक आहे। रोज़ टिड़नि राबिल खां शुरू थियो, आचर जा अहवाल, पुतलियुनि जो तमाशो, पोइ उन खां पोइ गुलड़नि पोपट जहिड़ा गीत आहे, ऐं उन खां सवाइ तव्हांजो हिकिड़ो ॿियो बि मजमूओ आहे चंड पशम गोलो। सो ये सब अदल तव्हां किताब लिखिया आहिनि, सभिनी में ख़ूबसूरत शाइरी आहे, अदब आहे इहो असांजो। पर अॼु जे ॿार जे बारे में असां जेकॾहिं बुनियादी ॻाल्हि करियूं त उहो वीडियो गेम खेॾे थो ऐं रंगीन टेलीविजन ॿारनि में होटलनि ते पहुची वियो, उते उहो ॾिसे थो ऐं हुनजो एक्शन बायोनिक बॉय जहिड़ो थी वियो आहे। त अहिड़े ॿार जे लाइ अदब तव्हां जेको लिखो पिया उहो सम्झो था त हुनजी ज़हनी पहुच मुताबिक़ आहे? सुठो सवाल। मक़सदु आहे त ॿारनि जो अदब हुजे या वॾनि जो, जेकॾहिं वक़्त ऐं हालतुनि सां हाथूं जेके तब्दील थींदियूं रहनि थियूं पियूं, जेके उन सां नथो हले त उहो अदब जेको आहे पंहिंजी अफ़ादे ते ख़तमु थो करे छॾे। त जीअं साइंसी इजादूं थियूं, असांजी मुआशी हालतुनि में बि फ़र्क़ु अची वियो, या जेके तब्दीलियूं अचनि थियूं समाज में, त जेके उनखे असां आॾो रखी करे न लिखंदासीं, अदब न सर्जींदासीं, त उहो मां सम्झो अहमियत पंहिंजी विञाए वेंदो। असां वटि छा आहे त जेको बि अदब तख़लीक़ थियो आहे ताईं, उहो इन लिहाज़ ते इन मयार ते पूरो नथो अचे, साइंसी घुर्जुनि पटांदड़ पूरो नथो अचे। छाकाणि त असां जेको बि लिखूं था पिया उहो गॾियल नमूने आहे, छपिजे थो पियो सभिनी लाइ, उन में का विरासत न थियल आहे, एज जे हिसाब सां, उमिरि जे हिसाब सां उनजी क्लासिफिकेशन थियल न आहे। त 5 सालनि खां 9 सालनि ताईं ॿार लाइ हिकिड़ो अदब हुअणु घुरिजे, या वरी 10 खां 14 सालनि ताईं। त जेका इहा जेका उमिरि जी जेका दर्जाबंदी आहे उहा असां वटि कान्हे का, उनखे असां नज़र में रखी करे नथा लिखूं। को किताब मिसाल हाणे मुंहिंजो मजमूओ आहे त हाणे हे प्राइमरी ॿार वठी पढ़े, हाई स्कूल जो पढ़े, त सभिनी लाइ हिकिड़ो ई आहे। पर तव्हां ॾिसंदो तरक़ी याफ़्ता जेको तरक़ी याफ़्ता मुल्कनि में जेके आहिनि, जेको अदब सर्जे थो पियो या जेको छपिजे थो पियो, उनजो मयार तमामु वधीक आहे। ऐं उन भेट मां सम्झां थो मां मुतमिन न आहियां। जेतिरो असांजा नज़्म जेके आहिनि, या मिसाल रोबोट ते नज़्म लिखियो आहे मां, साइंसी इजादूं थी आहिनि उन्हनि ते असां नज़्म लिखिया आहिनि, पर जेको असांजो छपाई जो मयार आहे या जेको ॿिया जेके तरीक़ा आहिनि, उन हिसाब सां असां नथा चई सघूं था। जेका असां माहौल जी ज़रूरतूं जेके आहिनि, असांजे दौर जूं ज़रूरतूं आहिनि, मिसाल तव्हां ॻाल्हि कई VCR जी, वीडियो गेम्स आहिनि, त हाणे असांखे इन्हनि ॿारनि खे इन अदब ॾियारणो आहे। इन दौर में रही करे असांखे इन ॿार जे अदब जी अहमियत खे वाज़े करिणो आहे, उनखे उते उनखे मक़ाम हासिलु कराइणो आहे। त इन लाइ मां सम्झां थो त हिकिड़े वॾे इदारे जी ज़रूरत आहे। असां इन्फ्रादी तरह ते असां जेको कमु कयूं था पिया उहो एतिरो पूरो पूरो न आहे, उन लाइ को फुल फ्लेज इदारो हुजे। ॾाढी वक़्तायती ॻाल्हि कई त ॿारनि अदब खे इनकरेज करण जे लाइ, उनखे उत्साहण जे लाइ असां वटि सिंध में घटि में घटि को बि अहिड़ो इदारो कोन्हे जेको ॿारनि अदब खे तरक़ी वठराए। इहे सभु तव्हां सभिनी दोस्तनि पंहिंजी हड़ामणा ॾेई इहे किताब छपराया आहिनि ऐं ॿारनि ताईं पहुचाया आहिनि, इहा तव्हांखे जस आहे। अदल हिकिड़ी बुनियादी ॻाल्हि थींदी आहे त ॿारनि अदब लिखण जे लाइ ख़ुदि ॿार थियणो पवंदो आहे, उहो घणी वक़्ती तरह सां ई थिए। अवी बुनियादी तरह ते असांजा वॾा लेखक वॾनि लेखकनि में शुमार थियो था, यानी वॾनि जे लाइ बि लिखो था। इहे ॿई जेके पासा आहिनि उन्हनि खे बराबरि कीअं था रखो था? असां वटि इहो रवैयो आहे बिल्कुलु, त काफ़ी दोस्त नका दोस्तनि इहो राय ॾिनो आहे त बाबा तव्हां नंढी उमिरि में जॾहिं आहियो त ॿारनि लाइ लिखो, वॾा थी वियो त पोइ न लिखो। मां सम्झां इहो जेको रुझान आहे, जेकॾहिं इहो अख़्तियार कजे त पोइ ॿारनि अदब जा दरवाज़ा बंदि थी वेंदा। छो त हिकिड़ी नंढी उमिरि वारो जेको ॿारु आहे जेको लिखे थो पियो, उनखे को मुशाहिदो कोन्हे, न को उनजी का स्टडी आहे, उनखे इहा ख़बर न आहे त ॿारनि जी नफ़्सियात छा आहे, ॿारनि जी डिमांड छा आहे, हू कहिड़े क़िस्म जी शयूं जेके आहिनि पसंदि था कनि, या उन्हनि जा रुझान कहिड़े तरफ़ आहिनि। हाणे पखी आहिनि त उन्हनि पखियुनि जे हवाले सां असांखे कहिड़ियूं ॻाल्हियूं कोन्हे, जानवरनि में कॾहिं था वठनि दिलचस्पी, त उहे सभु जेकॾहिं ॿारहं लाड़ा जेके असांखे ख़बर न हूंदी न, त सही माना में ॿारनि जो अदब तख़लीक़ नथो थी सघे। त मुंहिंजे ख़्याल में जेके वॾा राइटर आहिनि, असां वटि मिसाल मौजूदु आहिनि, मिर्ज़ा कलीज बेग जो मिसाल आहे, या ॿारनि जो अदब तव्हां ॾिसो जेको ॿाहिरी दुनिया जो अदब अंग्रेज़ी में तकलीफ़ थिए थो पियो, त उन में बि वॾा राइटर जेके आहिनि ॿारनि लाइ लिखनि था पिया। उर्दू में अहमद नज़ीम कासमी, गुलाम अब्बास, इन ॿियनि राइटरनि जा मिसाल आहिनि। मां पंहिंजे हवाले सां इहा ॻाल्हि कई त जॾहिं मूं शुरू में लिखियो त मूंखे एतिरी ख़बर न हुई, बसि कचियूं फिकियूं जेके शयूं आहिनि, मिसाल जीअं हाणे तव्हां गुल फुल खोलींदो त बसि मां ॿार ई ॿार, बसि मौज़ू हिकिड़ो ई आहे, ॿार असांजा प्यारा प्यारा, उन में वैरायटी कान्हे का मौज़ूअनि जी। त उहा तॾहिं थींदी जॾहिं उहो मेच्योर थो थिए ज़हनी तौर ते, ज़हनी तौर ते जॾहिं मेच्योर थींदो त पोइ उहो मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते लिखंदो। अदल हाणे तव्हां जीअं ॻाल्हि कई त तव्हां ॿारनि जी नफ़्सियात खे सम्झो था ऐं उन्हनि जे मुताबिक़ लिखो था, त ॿार त खिल भोग अक्सर पसंदि कनि था, विंदुर विरूं त हुननि जी मनपसंदि हॉबी हूंदी आहे। त मूं तव्हां जेके नज़्म पढ़िया आहिनि किताबनि में, त अलड़ फ़क़ीर जी पग ते ख़ूबसूरत नज़्म आहे, आलम चन्ना आहे त उनजी डेग बेकर ते नज़्म आहे, त उनजे लाइ खट किथां अचे, उनजे लाइ जीप किथां अचे जंहिंमें हू हले चढ़े। ऐं अहिड़ी तरह सां तव्हां असांजे ॻोठनि जा मेला मलाखड़ा रांदियूं रूंदियूं, को अहिड़ो मौज़ू न आहे छॾियो जिते तव्हां ॿारनि खे हिकिड़ो ख़ूबसूरत नज़्म न ॾिनो हुजे।
त इहे सभु जेके विंदराईंदड़ नज़्म आहिनि उन्हनि मां मूं तव्हांजो जॾहिं किताबु पढ़ियो पियो त मूंखे हिकिड़ो टपाली बिल्कुलु जुमन टपाली तव्हांजी नज़्म आहे त जेकॾहिं ॿारनि खे ॿुधाईंदा हलूं तव्हांजे हिन किताब मां पोपट जहिड़ा गीत जंहिं ते तव्हांखे एज़ाज़ बि मिलियो आहे अवॉर्ड बि मिलियो आहे असांखे ॿुधायो पंहिंजो नज़्म हा उनवान आहे जुमन जमाली भलो टपाली वाह ॻोठ पंहिंजे जो जुमन जमाली आहे ॾाढो भलो टपाली निंड मां जल्दी आहे उथंदो संभरी साइकिल ते आ चढ़ंदो स्टेशन ते तकिड़ो पुॼंदो उतां थेले में ख़त खणंदो ख़त खणी वरी वापसि वरंदो पोइ ख़तनि ते मोहरूं हणंदो फेरा पाए मंझंदि धारे कंदो ख़तनि जो थेलो ख़ाली ॻोठ पंहिंजे जो जुमन जमाली गर्मी सर्दी ॾिसंदो नाहे बरसातियुनि में वेहंदो नाहे हरदम ख़ाकी वर्दी पाए प्यारनि जा पैगाम पुॼाए घिटीअ घिटीअ में ख़त विराए अणपढ़ियलनि खे पढ़ी ॿुधाए ॻोठ जे मिड़नी माण्हुनि खां संदसि नौकिरी आहे निराली ॻोठ पंहिंजे जो जुमन जमाली नंढनि वॾनि खे सही सुञाणे तिन लाइ ख़त ऐं तारूं आणे जिते जिते हू वेंदो आहे मान उते हू लहंदो आहे कॾहिं बि कावड़ कंदो नाहे हरदम खिलंदो रहंदो आहे जीअण वारो संदसि तरीक़ो जग में सचपच आहे मिसाली ॻोठ पंहिंजे जो जुमन जमाली आहे ॾाढो भलो टपाली ॻोठ पंहिंजे जो जुमन जमाली न्याज़ सां अदल खां संदसि नज़्म ॿुधो एॾो ख़ूबसूरत नज़्म हुयो ऐं मूंखे ख़बर आहे त अव्हां ॿिन्ही शाइरनि दोस्तनि सिंध जे ॻोठनि माहौल उन जे पखियुनि जीतनि ऐं भाॼियुनि इन्हनि सभिनी ते 12 मुशाइरा लिखिया आहिनि ऐं इहे सभु मुशाइरा पढ़ण खां पोइ दिलि त ॾाढी विंदरे थी पर हाणे छा आहे त न्याज़ हिते हिकिड़ो सुवालु उभिरे थो त इहे जेके मुशाइरा आहिनि छा अॼु जे ॿार जे ज़हनी पहुच मुताबिक़ आहिनि यानी जेको अॼु जो ॿार आहे असां ॾाढो फॉरवर्ड ॿार आहे उन खे केतिरो क़दुरु ई विंदराईंदा इहे भाॼियुनि जा पखियुनि जा जीतनि जा मुशाइरा मां इन ॻाल्हि खे अदल जी पहिरीं जेका ॻाल्हि थी आहे उन सां गॾु हवाले सां कयां थो त हर को अदब मुख़्तलिफ़ एज लाइ हूंदो आहे या असां उन क्लासिफिकेशन कोन थी सघी आहे त हीअ मुंहिंजा जेके मुशाइरा आहिनि भाॼियुनि जो मुशाइरो आहे या जीतनि जो मुशाइरो आहे या गुलनि जो मुशाइरो हीअ उन्हनि ॿारनि लाइ जो मां सम्झां थो त 5-7 सालनि जी एज ताईं ॿार आहिनि या पहिरें ॿिए 3 क्लास में पढ़नि था उहा इन ॻाल्हि खे इंजॉय करे सघनि था ऐं उन खां पोइ जेकॾहिं ॿियूं नज़्मूं असां जूं उहे थोरी वॾी एज जे ॿारनि लाइ न्याज़ मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां मां जॾहिं नंढड़ो हूंदुमि त असांजे ॻोठ भरिसां फाटक रेल लंघे थी त भेनरूं भाउर कुल्हे ते खणी रेल असांखे ॾेखारींदा हुया त रेल जे बारे में तजसुस को तव्हांखे बि आहे हा मुंहिंजो हिन सिलसिले में हिकिड़ो नज़्म आहे जेको चओ त मां ॿुधायां बिल्कुलु ॿुधायो उनवान अचो त रेल हलायूं अचो त रेल हलायूं अचो त ॿारो रेल हलायूं ॻोठ सॼे में तेज़ भॼायूं रांदि हीअ पंहिंजी न्यारी आहे सभ खां सुहिणी प्यारी आहे ॾोर खां पकी यारी आहे खिली खिली था भाकुर पायूं अचो त ॿारो रेल हलायूं गाॾे पोयां गाॾो आहे मंज़िल तुंहिंजे आॾो आहे जेको छुहे सो लाॾो आहे पुॼो त मंज़िल पाण मल्हायूं अचो त ॿारो रेल हलायूं छुक छुक जो ही शोर मचे थो केॾो न साथी मज़ो अचे थो ख़ुशीअ मंझि मन नचे थो खिल ख़ुशीअ जा दरिया वाहियूं अचो त ॿारो रेल हलायूं वक़्तु बि गाॾे जीअं भॼे थो टिक 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 करे चवे थो जेको मूंसां सोई वधे थो अचो त हिन सां कदम मिलायूं अचो त ॿारो रेल हलायूं अकबर सां रेल ते नज़्म ॿुधो पिए त असांखे यादि आयो त रेल ॾाढी तेज़ीअ सां हलंदी वेंदी आहे वक़्तु ॾाढी तेज़ीअ सां गुज़रंदो वञे थो त पर असांजे जेके ॿाराणे किताबनि जे छपाई जो तइदादु आहे विकिरी जो तइदादु आहे उहो 1000 खां मथे कोन्हे हाणे तव्हां वटि असांजे लाइ तजवीज़ूं कहिड़ियूं आहिनि त ॿारनि ताईं उहो अदब वधि में वधि कीअं पहुचे मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं असां ॿारनि जे ज़हन हर का बि शइ तख़लीक़ कयूं त उन शइ वधी सघे थी तंहिंखां पोइ असां वटि जेके ॿारनि जे लाइ वसाइल आहिनि या ॿारनि ते उहा शइ पहुचे छपिजी वई आहे उन जी खोट आहे जीअं गुलनि जहिड़ा ॿार निकिरंदो त उहो हिलाल पाकिस्तान अख़बार सां गॾु निकिरंदो ऐं जीअं हिलाल पाकिस्तान अख़बार वेंदी हर शहर हर ॻोठ में उहो रिसालो वेंदो इन जे करे उनजी सर्कुलेशन वधी तीअं असां वटि मुंहिंजे ख़्याल में हिते हिकु सरकारी तरह सां चिल्ड्रन्स अकेडमी ठहणु खपे जंहिंमें बाक़ाइदा ॿारनि लिटरेचर ते जेका रिसर्च थियणु खपे ऐं ग्रुप वाइज़ विरहाइणु खपे त हीअ ग्रुप ॿारनि जे जेका एज आहे लिटरेचर हुजणु घुरिजे ऐं इन जे लाइ हिकु या कंहिं प्राइवेट तरह सां ज़ाती तरह सां को नथो करे सघे
अगर तव्हां इहे असांखे त ॾाढियूं सुहिणियूं तजवीज़ूं ॾिनियूं त असांजे सिंध जा इदारा जेके आहिनि से जेकॾहिं ईमानदारीअ सां ॿारहं अदब जे लाइ कुझु कनि त सिंध जो ॿारु इंतिहाई ज़हीन इंतिहाई बासलाहियत है उहे वधि खां वधि करे सघे थो। ख़ासि करे तव्हांजी इहा तजवीज़ त ॾाढी सुहिणी आहे। त ॿियो न त असांजे जेके सिंधी ॿोलीअ जूं अख़बारूं आहिनि उहे जेकॾहिं माहाना ख़ूबसूरत रिसाला ॿारनि लाइ कढनि त जेकर सॼी सिंध जो जेको ॿारहं अदब उहो सरसब्ज़ ऐं शादाब थी पवे। साॻी अकबर जी ॻाल्हि सां त असां किताब छो नथा वधीक खपनि उन लाइ मुंहिंजी हिकिड़ी तजवीज़ आहे जीअं स्कूल आहिनि समूरा असांजा स्कूल उन्हनि खे बाउंड कयो वञे त उहे बाक़ाइदे किताब घुराइनि। मतिलबु जेकॾहिं हर स्कूल में ज़ाहिर समय छोकिरा शागिर्द पढ़नि था पर जेकॾहिं हर स्कूल 50 खां 100 किताब घुराए त सिंध में सभी हज़ारे स्कूल आहिनि जेके हज़ारे किताब जेके असांखे खपजनि को मसइलो कोन थो रहे। उन खां पोइ जेके लाइब्रेरियूं आहिनि असांजे स्कूलनि या कॉलेजनि जूं उन में मां ॾिठो आहे त ॿारहं अदब ते किताब घुराए ई नथा वञनि। अजीब क़िस्म जी जेके आहिनि से शयूं अचनि थियूं पर जेके उन्हनि खे बाउंड कयो जेके ॿारनि जा रिसाला छपजनि था उहे घुराया वञनि त मां सम्झां थो इहो काफ़ी मसइलो सर्कुलेशन जो आहे उहो वॾे पैमाने ते हल थी सघे थो। इहा ॾाढी सुहिणी सलाह तव्हां में हाणे जीअं नया त ॻाल्हि कई त मक़सदु आहे त उन लाइ जीअं अकबर सलाह ॾिनी त जेसिताईं उहो इदारो नथो क़ाइमु थिए सरकारी सतह ते छो त उहो जेको स्कूलनि जो मामिलो आहे या कॉलेजनि जो त उन में बि असांखे अप्रूवल वठिणो थो पए यानी असांखे किताब उन ॾे सरबराह ॾे मोकिलणा पवंदा इदारे जे सरबराह ॾे यानी उहे मंज़ूरी ॾींदो तॾहिं उहे स्कूलनि में हलंदा। त मां सम्झां थो इन्फरादी तरह इहो माण्हू ॾाढो मुश्किल आहे जो इन्फरादी तरह माण्हू इन्फरादी इदारा या जेके प्राइवेट इदारा आहिनि उहे करे सघनि छो त मवाद जी उन में चूंड थींदी आहे। तव्हां इन सिलसिले में जेकी तजवीज़ूं ॾिनियूं उहे बि असांखे ॾाढियूं पसंदि आयूं ऐं उहे सभु ॾिसंदड़ ॿुधंदड़ जेके प्रोग्राम ॾिसनि पिया उमेद त इन ते अमल कंदा अमल कराईंदा। नियाज़ पंवर तव्हांजी अकबर तव्हांजी वॾी महिरबानी अदल सुंदर तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे हिन प्रोग्राम में आयो तव्हांखे पंहिंजनि ॿारहं अदब ते लिखियल किताबनि ते अवॉर्ड ऐं एज़ाज़ मिलिया। असांजी त ख़्वाहिश त शाला तव्हां अञा बि अॻिते वञो। मक़सद में अॼु असां ॿारहं अदब ऐं उनजे इनामी याफ़्ता लेखकनि बाबति ॻाल्हियूं पिया कयूं ऐं ॿारनि मंझां इहा तवक़ो रखूं था त हू घटि में घटि पंहिंजी ज़ाती दिलचस्पी वठी असांजे निजी ऐं सरकारी इदारनि सिंधी अदबी बोर्ड आहे टेक्स्ट बुक बोर्ड आहे उनखे ख़त लिखनि त असांजे लाइ ख़ूबसूरत किताब छपायो। असां त इन दुआ सां हाणे मक़सद मां मोकिलायूं था त शाला सिंध जो ॿारु उहो ई कुझु थिए जेकी हू थियणु चाहे थो। सदाईं गॾु।